हमारी उम्मीद आहे खैरियत सां हूंदो। हाला शहर मखदूमनि जो शहर हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां मखदूम सरवर नूह जी दरगाह ते। अचो त उन जो तव्हांखे दीदार बि करायूं ऐं हिते जी पोजीशन ॾिसूं, हिते जी हालत ॾिसूं त छा आहे। हालांकि हिन वक़्तु लाइट शेड्यूल जे मुताबिक़ बंदि आहे, पर हिन मज़ार ते आउं सम्झां थो त को सोलर सिस्टम, को जनरेटर सिस्टम, इहे शयूं लाज़मी हुजणु खपनि। छो जे अलाए किथां किथां पांधीअड़ा हिते मज़ार जो दीदार करणु अचनि था। अचो त मज़ार जे अंदरि तव्हांखे वठी हलूं। तमामु वॾो हिकिड़ो अहातो आहे मज़ार जो। ऐं सम्झां थो त सुठे रक़बे ते फैलियल आहे मज़ार ऐं काफ़ी पहुतल मज़ार आहे। हिते असां ॾिसंदा आहियूं त काफ़ी जाइनि तां माण्हू ईंदा आहिनि जेके हिते पंहिंजी मुरादूं घुरंदा आहिनि। छो ॾियण वारो रब, पर उनजे सदके कंहिंजे तरफ़ां मिलियल हिकिड़ो ॾात हूंदो आहे जंहिंजे करे माण्हू हिते अचनि था। असीं तव्हांखे ॾेखारींदा सॼो हिकिड़ो सुठो रक़बो, हिते सुठो हिकिड़ो ग्राउंड ठहियलु आहे ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां ठहियलु आहे। सवाइ लाइट जे बाक़ी मूंखे हिते हर सहूलियत मिले थी ऐं नज़र बि अचे थी। माण्हू बि काफ़ी हिते मौजूदु आहिनि कुझु, ऐं उन्हनि सां कुझु न कुझु ॻाल्हाईंदासीं। मज़ार जो अहातो अंदरियों हिसो मां तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। कैमरामैन खे चवंदसि त उहो बि सॼो तव्हांखे ॾेखारे। उन खां पोइ मज़ार जो तव्हांखे अंदरियों हिसो ॾेखारींदासीं। उन खां पोइ तव्हांखे असीं ओवरऑल शहर जी पोज़ीशन ॾेखारींदासीं त शहर जी पोज़ीशन ऐं शहर जी छा हींअर पोज़ीशन आहे, उते कहिड़ा इंतिज़ाम थियल आहिनि, जेके टाउन चेयरमैन जे तरफ़ां कहिड़ा इंतिज़ाम थियल आहिनि, सफ़ाई जो केतिरो हिते ख़्यालु रखियो थो वञे, केतिरी सफ़ाई आहे। उन हर शइ जे बारे में इंशाअल्लाह असीं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सिंध जा मोती में ॿुधाईंदासीं। तमामु बहितरीनु काशीगिरी जो कमु हिन पूरी मज़ार ते थियलु आहे, जेको आउं सम्झां थो त असांजे सिंध जे कारीगरनि जी हिकिड़ी चवंदा आहिनि त ॾाढी सुठी उन्हनि खे बि ॾात मिलियल आहे। जेका शइ दोस्त तव्हांखे ॾेखारे पियो त कहिड़ी बहितरीनु तरीक़े सां काशीगिरी जो कमु हिन मज़ार जे अंदरि थियलु आहे। मज़ार सां गॾु हिते मस्जिद बि मौजूदु आहे जिते दोस्त नमाज़ वग़ैरह पढ़ी सघनि था। असीं हींअर मज़ार जे अंदरें हिसे में अची विया आहियूं। कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो। सुकून तमामु घणो हिते ऐं हिकिड़ी सुठी महक, हिकिड़ी सुठी ख़ुशबू जेका आउं सम्झां थो वलियुनि जी मज़ारुनि ते असांखे मिलंदी आहे। ऐं ॾाढी हिते महसूसु करे रहियो आहियां। उमेद कयां थो त असांजा जेके व्यूवर्स आहिनि उहे बि हिन जी जेका आउं सम्झां थो त महसूसु कंदा हूंदा। अक्सर मटियारी ज़िले में काफ़ी मज़ारूं अहिड़ियूं आहिनि जेके तमामु वॾियूं आहिनि ऐं उन्हनि जा गुंबज़ बि तव्हांखे परे परे ताईं नज़र ईंदा। मखदूम सरवर नूह जी दरगाह बि उन्हनि मां हिकु आहे। हिन खां पोइ तव्हांखे असीं शहर जी सूरत हाल ॾेखारींदासीं। वीवर छा हिते हज़रत मखदूम अब्दुल ख़ालिक दस्तारे चारम मखदूम ठीकु आहे। ही ॿिया दो आहिनि मखदूम सरवर नूह जी आहे। तव्हां हिते हाज़िरी भरींदा रहियो। केतिरनि सालनि खां अचो पिया हिते, कुझु ॿुधाईंदो? असां तक़रीबन असां जमारा तक़रीबन 25 साल। 25 साल। अक्सर माण्हुनि जो इहो हूंदो आहे त भई मज़ारुनि तां कुझु नथो मिले, मज़ारुनि ते छो था वञो। उन्हनि दोस्तनि खे को मैसेज ॾियणु चाहींदो? हर कंहिंजी पंहिंजी सम्झ असांखे फैज़ मिले थो, दुआ मिले थी, अलाह जी महिरबानी आहे। सभु कुझु मिले ॾियण वारो त रब आहे। रब आहे, हिन सदके वसीले जे वसीले असांखे दुआ फैज़ मिले थो। ॿिया केतिरा दोस्त आया आहियो ऐं किथां आया आहियो? असांखे सांगड़ ज़िलो खां आया आहियूं, के उमरकोट खां आया आहियूं। हर ज़िले मुख़्तलिफ़ पूरे सिंध, पूरे पाकिस्तान में अचनि था। पूरे पाकिस्तान में? जी हा। व्यूअर्स, हिते जो पांधीअड़ो उन सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराई। हिकिड़ो काशीगिरी जो एॾो आला कमु हिते थियलु आहे जो हिन वक़्तु आउं सम्झां थो हीउ कमु इलाही महांगो बि थींदो हूंदो ऐं को कारीगर हिते हूंदो जेको इहो कमु कंदो हूंदो। हीउ सॼो मस्जिद जो अहातो आहे जिते दोस्त नमाज़ वग़ैरह पढ़ंदा आहिनि। उनखां अलावा सॼो ग्राउंड जेको आहे हिन मज़ार शरीफ़ जो आहे जिते काफ़ी माण्हू हिकु टाइम बि अची वेही सघनि था।
विवर्स ॿाहिरियों अहातो ॿाहिरियों दरवाज़ो असीं तव्हांखे दरगाह जो ॾेखारे रहिया आहियूं ऐं कैमरामैन खे चवंदसि त मथियों दरगाह जो हिसो तव्हांखे ॾेखारे ऐं तव्हांखे ॾिसिजे त केतिरी ज़बरदस्त हिते काशीगिरी थियल आहे, केतिरी ज़बरदस्त हिते कारीगिरी थियल आहे जेका हिन वक़्तु बि आउं सम्झां थो काफ़ी अहिड़ा घटि असां वटि मज़दूर या काफ़ी घटि अहिड़ा कारीगर हूंदा जेके इहा काशीगिरी कंदा हूंदा। इन खां अलावा दरगाह जे बराबरि में असीं तव्हांखे कुझु हैंडीक्राफ्ट जा दुकान बि ॾेखारींदासीं ऐं जितां दोस्त ख़रीदारी बि करे सघनि था। हाला हैंडीक्राफ्ट जे हवाले सां बि इलाही मशहूरु आहे। अचो त कुझु दोस्तनि सां ॻाल्हायूं था ऐं हिते जी सौगात जे बारे में पिणु पुछूं था। अस्सलाम वालेकुम दादा, ठीकु आहे, ख़ैरियत आहे? दरगाह जे बराबरि में माशाल्लाह तव्हांजी शॉप आहे, केतिरो रिस्पॉन्स आहे ऐं किथां किथां दोस्त अचनि था ही तव्हांजो सामान वठणु? अदा माण्हू अचनि था पूरे पाकिस्तान में अचनि था, ख़ासि करे हिते पंहिंजे अंदरूनी सिंध ऐं रिस्पॉन्स अल्हम्दुलिल्लाह आहे, काफ़ी आहे माशाल्लाह। पंहिंजी कहिड़ा कहिड़ा आइटम तव्हांजे हूंदा आहिनि थोरनि जे बारे में? हलाई खादी है, करंदी है, हलाई बोस्की है, ये सूसी हूंदी है, सूसी है, ॿिया सूट हूंदा आहिनि सिंधी कढ़ाई वारा, अजरक जा सूट, एप्लिक वर्क हूंदो आहे। हाला में सभिनी खां पुराणी दुकान इन शयुनि जी कहिड़ी आहे, थोरनि जे बारे में ॿुधाईंदो? दुकान त अंदरि आहिनि, हिकिड़ो आहे जाड़ो ऐं ॿियो आहे झूलेलाल हैंडीक्राफ्ट, उहे पुराणा आहिनि। जी हा, ॿ शॉप आहिनि पुराणा। महांगाई थी वई आहे, ज़ाहिर आहे तव्हांजा आइटम्स बि काफ़ी हाणे महांगा थी विया हूंदा, उन ते ख़र्च बि वधी विया हूंदा। जी जी, वधी विया आहिनि, ख़र्च वधी विया आहिनि ऐं मज़ूरी बि वधी वई आहे, कपिड़ो बि महांगो थी वियो आहे। छा था सम्झो, गुज़ारो थी थो वञे सर हिन महांगाई में? साईं बसि गुज़ारो करण वारी ज़ात अलाह जी आहे, हा ज़ात अलाह जी आहे, बसि पूरा थिए पई, शुक्र अलाह जो। ॿियो असांखे बाज़ार जो बि असीं विज़िट कराईंदासीं। बाज़ार हिते मूंखे नज़र अचे पई, काफ़ी नंढी बाज़ार आहे। हिते सहूलियतुनि जी अणहूंद मूंखे ख़ासि करे लाइट जे हवाले सां लॻे पई, छो जो लाइट तव्हांखे सोलर सिस्टम हिते नज़र घटि पियो अचे, तव्हांखे कंहिं बि थंभे ते स्ट्रीट लाइट हिते न पई नज़र अचे। ऐं सम्झां थो त टाउन इंतिज़ामिया खे इन ते कमु करण जी ज़रूरत आहे, छो जो शहर में लाइट बिल्कुलु न आहे, शेड्यूल जे मुताबिक़ बंदि आहे। पर उन खां अलावा बि काफ़ी अहिड़ा वसीला आहिनि जिन वसीलनि जे ज़रिए शहर खे लाइट प्रोवाइड करे सघिजे थी। ऐं तव्हांखे बाज़ार जे अंदरि वठी थो हलां ऐं ॾेखारियां थो, बाज़ार जो तव्हांखे विज़िट करायां थो। हिते कुझु शयूं आहिनि जेके असीं तव्हांखे ॾेखारींदासीं, जेके हाला जी ऐं सम्झां थो सुञाणप पिणु आहिनि। हिकिड़ी दुकान असांखे ॾाढो एंटिक पीसनि जी नज़र अचे पई। अचो त हिते दोस्तनि सां ॻाल्हायूं था ऐं हुननि खां पुछूं था त हिते कहिड़ी कहिड़ी शइ अवेलेबल आहे। ऐं शहरी अस्सलाम वालेकुम दादा, ठीकु आहे, ख़ैरियत आहे? ख़ैरियत आहे सर, सिंध जा मोती खां आया आहियूं असीं, तव्हांजी दुकान ते हाला दरगाह जी असां विज़िट कई, उन खां पोइ तव्हां वटि हिते आहियूं। छा छा शयूं अवेलेबल हिते तव्हां वटि हूंदियूं आहिनि जेके सिंध जी सक़ाफ़त खे उजागर कनि? अल्हम्दुलिल्लाह पाण वटि हिते हर शइ ठहे थी। उन में मेनली जेका असां पंहिंजी खाधी आहे कपिड़े में, ऐं उन खां पोइ अजरक आहे, उन खां पोइ सूसी आहे ऐं सिंधी टोपी आहे। माना सिंधी सक़ाफ़त सां मुंसलिक जेके बि शयूं आहिनि उहे तक़रीबन हिते असां वटि हाला में ठहनि थियूं अल्हम्दुलिल्लाह। सम्झो था त हाला शहर या हाला में जेके शयूं मिलनि थियूं असांजी सिंध जी सक़ाफ़त खे ज़िंदा रखियो वेठियूं आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हीअ हिकिड़ी असांजी सक़ाफ़त आहे, हिन में जेका कंट्रीब्यूशन आहे असां सभिनि जी आहे। असांजा जेका हीअ लोकल लेबर आहे इहो हिकिड़ो वॾो कमु करे थी इन शइ खे ज़िंदा रखण में। ऐं लोकल जेके लेबर आहे, छा इन्हनि खे एतिरो मुआवज़ो हिन वक़्तु मिले थो जो हू पंहिंजो गुज़ारो करे सघनि? साईं इहो त हींअर मुश्किल आहे, छाकाणि त हींअर महांगाई एतिरी आहे जो ओतिरो उनखे मुआवज़ो कोन थो मिले। ऐं उन जे करे हींअर रोज़ बरोज़ जेके शयूं आहिनि उहे आहिस्ते आहिस्ते असां मां ख़तमु थींदियूं वञनि। हिकिड़ी क्रिएशन अचे उहा कोन पई थिए, जेके शयूं हलनि पियूं, जेका ट्रांसफॉर्मेशन थिए न उहा कोन पई थिए जेका थियणु घुरिजे। जेको कमु केरु करे पियो उहो पंहिंजे औलाद खे उहा शइ कोन पियो ॾिए, पोइ उनजे करे जो हू करे पियो त आऊं ई पूरी कोन पियो करे सघां त हीअ छा पूरी कंदा। अच्छा, कहिड़े टाइम ज़ाहिर हिते हींअर त ॾिसां थो रश एतिरी कोन्हे, या उन जे बावजूद बि कस्टमर तव्हां वटि अचे थो, या ख़ासि मख़सूस ॾींहंनि में कस्टमर हूंदो आहे? पर कस्टमर जे हिसाब सां ॿ कैटेगरीज़ आहिनि। हिकिड़ो त असां वटि जेका पेरीफेरी आहे उहा त पूरो हफ़्तो अचे थी पंहिंजे हिसाब सां, ऐं ॿी जेका असां वटि उहा अचे थी सैटरडे संडे ते, छाकाणि जो हॉलीडे त उनजे हिसाब सां वीकेंड जेके आहिनि कराची या ॿिया माण्हू आहिनि उहे असां वटि अचनि था। त मक़सदु ॻाल्हि चवण जो त वीकेंड ते असां वटि वरी बि जेके ॿाहिरि जा माण्हू अचनि था ज़्यादातर उहे ॿाहिरि अचनि था, शहर जा लोकल माण्हू त ईंदा आहिनि। आख़िरी सवाल तव्हां खां शहर जे मुतालिक़। जी जी, ऐं ज़ाहिर हाला ॿियो दफ़ो आयो आहियां हिते, तव्हां सम्झो था त टाउन जे कमनि खां तव्हां मुतमइन आहियो, हालांकि
मूंखे हिते सॼे शहर में स्ट्रीट लाइट जो फुक़दान नज़र आयो आहे। सर ये तव्हां मैनेजमेंट जी ॻाल्हियूं आहिनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मथां जूं पॉलिसियूं आहिनि, बाक़ी टाउन पंहिंजे हिसाब सां कमु त करे पई। जेको शहर जो आहे उन में तव्हां ॾिठो हूंदो त तक़रीबन सॼे शहर में पेवर लॻल आहे, स्ट्रीट लाइट बि लॻनि थियूं। बाक़ी हाणे गवर्नमेंट जा प्रोजेक्ट्स आहिनि पंहिंजे हिसाब सां अचनि था त उहे लॻनि था। असां वटि हिते सोलर जो प्रोजेक्ट हो, उन में तक़रीबन सॼे शहर में सोलर लाइटूं लॻल हुयूं ऐं हाणे उहे कुझु वरी मेंटेनेंस जो इशू थिए थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन में उहे शयूं कुझु हली कोन सघियूं आहिनि। बाक़ी वक़्त सां इहे शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि। टाउन इंतज़ामिया खां ते मुतमइन आहियो? जी जी सर, अलहमदुलिल्लाह उहो पंहिंजे हिसाब सां सही कमु कनि पिया। हींअर जेको असांजो चेयरमैन साहिबु आहे सो काफ़ी कमु करे पियो शहर जे हिसाब सां ऐं काफ़ी असां मुतमइन आहियूं उन शहर में सफ़ाई जे हिसाब सां। असांखे अॻे जॾहिं असां जे हो त पाणी बीहंदो हेॾां होॾां ऐं मार्केट जे हिसाब सां अलहमदुलिल्लाह हींअर सफ़ाई में बि हो त असां जॾहिं मार्केट बंदि था करियूं त शाम जो उन्हनि जा माण्हू अचनि था, सॼे शहर जी सफ़ाई करे वञनि था। जे सुबुह जो असां अचूं था त असांजे शहर में घटि में बाज़ारनि में गंद गोचर कोन हूंदो आहे, त इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। मुतालबो या का अहिड़ी अञा बि ख़्वाहिश हुजे जंहिं शइ जी हालांकि ज़रूरत हुजे असांजे प्रोग्राम जे तवसुल सां ॿुधाए सघो? सर ऐं सच तगाड़ी कोन्हे, बाक़ी हाणे बाज़ारुनि में आहे थोरो रिपेयर जो कमु आहे असांजे हवाले सां त थोरो उनखे रिपेयर जी ज़रूरत आहे, ब्यूटिफिकेशन जे हवाले सां कुझु ज़रूरत आहे। ऐं असांजो हिते हिकिड़ो तारीख़ी माग आहे ख़ुदाबाद, उन ते थोरो तवजो ॾियण जी ज़रूरत आहे त जीअं ज़्यादातर असांजा जेके टूरिस्ट आहिनि उहे अचनि विज़िट कनि नन लाइक़नि खे, त उते थोरो उन जे हिसाब सां थोरो उन्हनि खे अवेयरनेस प्रोग्राम ॾियनि त हिकिड़ो कॉन्फ्रेंस वग़ैरह का अहिड़ी शइ उते रखनि जेके माण्हू उते अचनि, असांजो जेको हाला जी हैंडीक्राफ्ट्स आहे उहा थोरी सही नमूने सां उजागर थिए कमु करे। माना अगरि सिधनि लफ़्ज़नि में चऊं त हालांकि हिकिड़े सुठे फेस्टिवल जी या इन तरह जे प्रोग्राम जी ज़रूरत आहे? जी बिल्कुलु चई सघिजे थो। महिरबानी सर, थैंक यू। थैंक यू। एक भेरो ॿेहर वेलकम व्यूअर्स। आऊं सिर्फ़ु इहो दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियां थो त हाला हिकिड़ो तालको आहे। जंहिं आयासीं हिते त असां इहे शयूं ॿुधियूं हुयूं त हाला तमामु सुठो रिकवर करे वियो आहे। हाला में तमामु सुठियूं सहूलियतूं आहिनि, तमामु सुठियूं मतलब पट वग़ैरह सुठा ठहियल आहिनि, तरक़ियाती कमु तमामु सुठो आहे, सभु नज़र अचे पियो। बिल्कुलु तरक़ियाती कमु थियल आहिनि, सभु शइ थियल आहे। उहा हिकिड़ी ॻाल्हि जो फुक़दान ऐं वरी बि तव्हांखे इहो ई ॿुधाईंदो हलां त हाला में स्ट्रीट लाइट जो मूंखे फुक़दान नज़र अचे थो। हाला जी तव्हांखे घिटियुनि में ही जेके दुकान या जेके रोड रस्तनि ते दुकान तव्हांखे नज़र अचनि पिया, इन्हनि जूं पंहिंजूं लाइटूं त तव्हांखे मिलनि पियूं, पर कंहिं बि थंभे ते मूं अञा ताईं का लाइट न ॾिठी आहे। मूं सोचियो त चलो भई कुझु भला थंभनि ते हुजे, कुझु ते न हुजे, असीं दोस्तनि खे ॾेखारींदा ॻाल्हियूं, पर मूंखे अञा ताईं का बि हीउ थंभो ताईं साम्हूं ॾिसो पिया ॿ थंभा हिते आहिनि, पर मे बी लाइट 7:45 बजे अचे त पोइ असांखे स्ट्रीट लाइटूं नज़र अचनि। हाणे कुझु असांखे स्ट्रीट लाइटूं नज़र आयूं आहिनि जेके हीउ मां सम्झां थो सोलर जी आहे स्ट्रीट लाइट, पर इहा बि बंदि। हालांकि लाइट वञण खां पोइ इहा लाइट खुलणु खपे। हींअर हालांकि मेन रोड ते मेन बाज़ार ते आहियां आऊं, जिते आउं सम्झां थो त मखदूम साहिबान बि डेली गुज़रंदा हूंदा, हिते जा स्टेक होल्डर जेके शहर जा आहिनि उहे बि गुज़रंदा हूंदा। बैंकूं तमामु घणियूं आहिनि हाला में, इन खां अलावा शॉप्स तमामु घणो आहे ऐं कारोबारी हब आऊं ॾिसां पियो त हाला शहर कारोबारी हब मूंखे लॻे पियो त कारोबार हिते सुठो हूंदो। पोइ त इन जो सम्झां थो त हिननि खे इहो हक़ मिलणु खपे त घटि में घटि शहर में लाइट वञण खां पोइ रोशनी हुजे। हिकिड़ो ॿियो मूंखे थंभो नज़र आयो आहे जेको सोलर आहे। हिन लाइन में मूंखे सोलर जी लाइटूं कुझु लॻल नज़र अचनि पियूं माशाअल्लाह। त हिकिड़ी लाइट असांखे मथे ॿरंदड़ नज़र आई आहे ऐं उन खां पोइ असीं अगरि मखदूम हाउस वारे पासे हलूं त इते बि असांखे कंहिं बि क़िस्म जी लाइट वग़ैरह नज़र न पई अचे। हीउ मुंहिंजे राइट साइड सिधो जेको कैमरामैन तव्हांखे ॾेखारे पियो, इहो मखदूम हाउस वारो रोड आहे ऐं घटि में घटि आउं सम्झां थो इते त ॿियो न त भला थोरी घणी लाइट त हुजणु खपे। ऐं सम्झां थो त हीउ मुंहिंजो प्रोग्राम लाज़मी गुल मोहम्मद पवर साईं ताईं पहुतो हूंदो, मखदूम साहिबनि ताईं बि पहुतो हूंदो ऐं पहुचंदो हूंदो। दोस्त ॿुधाईंदा हूंदा उन्हनि खे। सो बहितरीन कम कयल आहिनि पंहिंजो गुल मोहम्मद साहिब तव्हांजा, पर कुझु शयूं अञा हाला शहर में रहियल आहिनि। सफ़ाई सुथराई जे हवाले सां बि कुझु शयूं मूंखे नज़र आयूं जिते कचिरे वचिरे जा ढेर हुआ, कचिरो खाइण लाइ केरु आहे कोन। ऐं सम्झां थो त उते बि ज़रूरत आहे त कुझु ध्यानु ॾिनो वञे। असांजे पासे में गवर्नमेंट बॉयज़ हाई सेकेंडरी मखदूम गुलाम हैदर तालका हाला सेमी स्कूल ॾिसंदा हूंदव। हीउ स्कूल आहे, तमामु बहितरीनु स्कूल ठहियल आहे ऐं वॾी मार्केट हिकिड़ी नज़र अचे थी मूंखे हाला में। ऐं बसि आहे त आहे शिकायत हिकिड़ी ऊंधाई जी,
जे त हिन ऊंदाहे खे असांजो टाउन चेयरमैन कवर करे थो वञे त आउं सम्झां थो इलाही ज़बरदस्त हाला शहर थींदो, मटियारी खां सुठो थींदो। मटियारी में बि स्ट्रीट लाइट जो फुकदान आहे पर एतिरो कोन्हे जेतिरो हिते आहे। ऐं कोशिशि कंदो त ॿाहिरि रोड ताईं तव्हांखे शयूं ॾेखारियां, उन खां पोइ पंहिंजे प्रोग्राम खे वाइंड अप कयूं। ही सॼी बैंकुनि जी लाइन तव्हांजे साम्हूं। जेके जेके दोस्त ॾिसनि पिया उन्हनि खे इल्तिजा त मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर कंदा वञनि ताकी वधीक दोस्त हाला जा बि ॾिसी सघनि ऐं पूरे सिंध जा ॿिया दोस्त बि ॾिसी सघनि। तव्हां ॾिसी रहिया हूंदव त लाइट वरी बि हिते ठीकु आहे, लाइट न आहे, शेड्यूल जे मुताबिक़ लाइट वियल आहे, पर छा हिन जदीद दौर में बि असां सोलर जी लाइटुनि खां महरूम आहियूं? असां सोलर स्ट्रीट लाइट खां महरूम आहियूं? ऐं सम्झां थो त इहो बहितर मूंखे नथो लॻे। बाक़ी दोस्तनि जी पंहिंजी राय आहे, मूंखे राय ज़रूरु ॾिजो। मुस्तफ़ा सुपर मार्केट, हिते सुपर मार्केट बि आहे, हालांकि हाला हिकिड़ो तालको आहे। हिते तव्हांखे लॉ कॉलेज में मिलंदो, हिते तव्हांखे हर क़िस्म जी सहूलियत मिलंदी, बिल्कुलु हिन में को शक न आहे। रोड रस्ता सुठा ठहियल आहिनि। ओवरऑल शहर जी मजमूई अगरि पूरो सूरत हाल असीं ॾिसूं था त बहितर आहे। असीं हींअर हाला शहर खे हाणे सम्झो ख़ुदा हाफ़िज़ करे रहिया आहियूं ऐं हाला जो आख़िरी जेको छेड़ो आहे, आख़िरी जेको टुकड़ो आहे, असीं उते पहुता आहियूं। ॻाल्हि उहा ई, हिते बि असांखे स्ट्रीट लाइट्स न नज़र आयूं आहिनि। बाक़ी रहियो पाणी जी सूरत हाल शहर में, गैस जी सूरत हाल शहर में, तव्हां सम्झां थो त हाला जा दोस्त बि हिते ॻाल्हाइण लाइ तमामु घटि तयार आहिनि, हर जाइ वांगुरु। छो जो आम माण्हू ॾाढो लवाईंदो आहे मीडिया ते ॻाल्हाइण खां या सोशल मीडिया ते ॻाल्हाइण खां त न यार कंहिंखे ख़राबु न लॻी वञे। त साईं पंहिंजो हक़ घुराइण, पंहिंजो ही तव्हांखे मोहम्मद ज़मा तालिबुल मौला लॉ कॉलेज, ही तव्हांखे हाला जो लॉ कॉलेज मिलंदो। ॾिसी रहिया हूंदव हाला जो लॉ कॉलेज। उन खां पोइ मेन जेको गेट आहे असांजो हाला जो न्यू हाला, हुन हिकिड़े पासे पुराणो हाला, ही असीं न्यू हाला में मौजूदु आहियूं। उन खां अलावा मेन जेको चौक आहे असीं तव्हांखे उहो बि ॾेखारींदासीं। हीअ असीं हाला जे मेन चौक ते अची वियासीं ऐं तव्हां ॾिसी रहिया हूंदव त हिते तमामु रश तमामु घणी आहे ऐं ट्रैफिक पुलिस जो निज़ाम बि हिते न हुजण जे बराबरि आहे। ट्रैफिक जाम आहे, सम्झां थो हिते रोज़ जो मामूल हूंदो। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदव त हिकिड़ो दोस्त जेके पीली जर्सी पातल आहे उहो पाण मुरादो आहे या टाउन जे तरफ़ां इनखे का अथॉरिटी ॾेई वई आहे त शयुनि खे चेक कयो वञे। हीअ असीं हाला जे मेन रोड ते आहियूं जिते मीज़ान बैंक बि आहे ऐं PSO जो पंप बि आहे, पर हिते जी बि ऐं सम्झां थो हालत ताईं ॾिसंदो त ऊंधाए 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 बस। आसे पासे तमामु खोड़ सारा दुकान, थंभा बि खोड़ सारा, पर साॻी ऊंधाए ऊंधाए ऊंधाए। कोशिशि कंदो त तव्हांखे मेन रोड हाईवे ताईं ऐं तव्हांखे रोड रस्ता ॾेखारियां, उन खां पोइ पंहिंजे प्रोग्राम खे वाइंड अप कयां। बेसिकली हाला जे मसइलनि ते बि असांखे ॻाल्हाइणो हो, हाला जे शहरनि सां बि असांखे ॻाल्हाइणो हो, पर दोस्त ॻाल्हाइण लाइ काफ़ी तयारु न हुआ, त इन करे सोचियोसीं त असां पाण ॻाल्हायूं ऐं दोस्त ॾिसनि। हेतिरा सारा शहर में थंभा, स्ट्रीट लाइटूं न हुजण जे बराबरि शयुनि में अगरि असीं इन थींदासीं त पोइ त खोड़ सारियूं शिकायतूं निकिरी ईंदियूं। पर फ़िलहाल हाला शहर जी सम्झां थो दोस्तनि खे बि पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट्स ते, पंहिंजे सोशल मीडिया चैनल्स ते इन शइ खे हाईलाइट करणु खपे त भई अहिड़े जदीद दौर में बि लाइट वञण खां पोइ रुगो ऊंधाए। ऐं सम्झां थो इहा ज़्यादती आहे हाला जे शहरनि सां। हालांकि मखदूम साहिबनि जो शहर जेके जंहिंजे हथ में सम्झां थो पूरी मटियारी जो आलो आल जेको आहे हुनजी मटियारी जो हुननि जे हथ में सभु शइ हिननि हाला जी तरफ़ कराए वरिती आहे, सभु शइ हाला जे तरफ़ ई खणी ईंदा आहिनि। पर छा इहे शयूं मखदूम साहिबनि खे या टाउन इंतज़ामिया खे नज़र नथी अचे? म्यूनिसिपल आहे, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे हाला, टाउन बनंदी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो वॾो दर्जो हूंदो आहे, उनजा फंड बि पंहिंजा तमामु घणा हूंदा आहिनि, पर छा उहे फंड अवामी फलाही मामलनि ते ख़र्च थियनि पिया? इलाही अहिड़ा पासा आहिनि जंहिं पासे असीं ॾिसूं था त रुगो ऊंधाए। माना राति जे टाइम तव्हांखे माना हितां गुज़रंदे बि डपु लॻंदो हूंदो,
सो सम्झां थो त हाला जी इंतज़ामिया खे इन शयुनि खे ध्यानु करणु खपे, ख़ासि करे DC मटियारी खे बि असीं इल्तिजा कयूं था त हिन शयुनि ते ध्यानु ॾे ऐं हाला जे शहरनि खे घटि में घटि स्ट्रीट लाइट जी त सहूलियत ॾे। आई लव हाला जे लोगो सां गॾु असीं ख़ुदाफ़िज़ था चऊं। तव्हांखे उमेद कयूं था त हीअ नंढड़ी कोशिशि ज़रूरु पसंदि आई हूंदी, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदव। इन खां अलावा वरी ॿिए के प्रोग्राम सां तव्हां सां गॾु हूंदासीं। अल्लाह हाफ़िज़।